अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे त ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जेके अल्फाज़ अवां जे साम्हूं पेश करे रहियो आहियां उन जी ख़ासि फरमाइश कई आहे असांजो भाउ आहे अरड़ू मेल खां साजिद अली चांडियो। उन जी उम्मीद जो थो मां सम्झा सुहिणा, उम्मीद जो थो मां सम्झा सुहिणा, ॾीओ जलाइण पुछे को मूंखां, दुखनि में जीअण ॾिसी रहिया हो, खिली ॻाल्हाइण पुछे को मूंखां। अव्हां जे दर्दनि खे मां सहण खां हटियो न हिकिड़ो क़दम हं पोइते, अव्हां जे दर्दनि खे मां सहण खां हटियो न हिकिड़ो क़दम हं पोइते। अञा बि यादुनि में नीर अखड़नि, मझां वहाइण पुछे को मूंखां। जुदा थियण सां पहिरीं यकीनन न कोई मोवा न कोई मरंदो, जुदा थियण सां पहिरीं यकीनन न कोई मोवा न कोई मरंदो, मगर कंधी मोतजी तां रब जो मिठा बचाइण पुछे को मूंखां। जॾहिं बि मौसम जुड़ाली आई त दिल में तूफ़ान थियो आहे बरपा, जॾहिं बि मौसम जुड़ाली आई त दिल में तूफ़ान थियो आहे बरपा। संभालियो खुद खे आ केॾो मुश्किल इहो ॿुधाइण पुछे को मूंखां। ख़ामोश चांडिया रुनो बि आहियां मगर कॾहिं अहिड़ी जाब आई, ख़ामोश चांडिया रुनो बि आहियां मगर कॾहिं अहिड़ी जाब आई, जो हर तरफ़ पे हुजूम ॾिसजा ॻोढ़ा लिकाइण पुछे को मूंखां। उम्मीद जो थो मां सम्झा सुहिणा, ॾीओ जलाइण पुछे को मूंखां, दुखनि में जीअण ॾिसी रहिया हो, खिली ॻाल्हाइण पुछे को मूंखां।